अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा लूटंडो आदम आल पाकिस्तान मरी इता टंडो आदम तालके जी अगवाणन करीम खान मरी, गौराम मरी, हुसैन बख्श मरी, साईं बख्श मरी जी अगवाणी में सकरन पुलिस खिलाफ मीडिया क्लब आडो एहतजाज कयो। हिननि दायो त सकरन पुलिस पारां कुर्बान मरीअ जे खिलाफ कूड़ी एफआईआर दाख़िल करण खां पोइ संदसि घर ते चढ़ाई करे चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पाइमाल कयो ऐं मौजूदा औरतुनि ॿारनि ते तशदुद कयो। हिननि चयो त कुर्बान मरी जे गैर मौजूदगी में संदसि ॿिनि मासूम पुटनि 11 सालाना फरहान मरी, 10 सालाना फैसल मरी खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। हिननि चयो त SHO असगर आवाण असां खां रिश्वत जी घुर कई, न ॾियण ते कुर्बान मरी ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। कुर्बान मरी खिलाफ़ दाख़िल थियल कूड़ो केस ख़त्म करे गिरफ़्तार थियल मासूम ॿारनि खे आज़ादु कयो वञे ऐं ॿी सूरत में मरी कबीलो SHO सकरन खिलाफ़ सॼे मुल्क में एहतजाज कंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। बेस्ट बनने के लिए खिलाड़ी लगाते हैं फील्ड में रगड़ा और माएं लगाती हैं इनके कॉलर्स पे रगड़ा। क्या ये दाग रगड़े बिना निकलेंगे? तो हो जाए मुकाबला रगड़ा वर्सेस नया एरियल तगड़ा। लेकिन पहले इन दागों को बनाते हैं और सख्त। अब इन जिद्दी दागों का सफाया करेगा नया एरियल। नया और पहले से बेहतर एरियल, जिसका डबल एक्शन फॉर्मूला करे सख्त दागों की गहराई से सफाई सिर्फ एक धुलाई में। रगड़ा जीता या नया एरियल तगड़ा।